नाज़रीन इन इंटरव्यू जे सिलसिले खे वधाईंदे असां वरी अचूं था पंहिंजे प्यारे दोस्त मलूक लुंड साहब सां। त मलूक साहब, तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजा तमामु घणा दोस्त, अदबी दोस्त, तव्हांजा पाड़ेसी दोस्त, तव्हांजा फील्ड में दोस्त, इन्हनि में तव्हां दोस्तनि जे हवाले सां थोरो यादियूं पंहिंजूं शेयर कयो त जिन तव्हांजी ज़िंदगी में बि रोल प्ले कयो आहे ऐं जिन खां तव्हां मुतासिर थिया आहियो। भई मां अर्ज़ु कयां त पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजा सोशल तालुकात तमामु महदूद आहिनि। उनजो सबबु इहो ई आहे त भई मुआशी तौर ते कमज़ोर माण्हू सोशल तालुकात तॾहिं वॾा था जॾहिं माण्हू मुआशी तौर ते सगार वठे यारनि दोस्तनि सां मेलजोल रखे, पर पोइ बि पंहिंजे वस सारो मुंहिंजा जेके चूंड दोस्त ई आहिनि पर उहे ॾाढा प्यारा आहिनि ऐं उहे मूंखे प्यार बि कनि था, मां बि खेनि दिलि सां प्यारु कयां थो। त उन मां कुझु मुंहिंजा गुज़ारे विया आहिनि, जी कुझु हाल हयाती आहे अलाह ते उनखे गंजी उमिरि ॾींदो। त जीअं मिसाली ॻाल्हि आहे, गुज़ारे वियल दोस्तनि में पहिरीं ज़िक्र कयां जी साईं अब्दुल्ला बख्शी, जी साईं उस्ताद बुखारी जी ऐं साईं ताज सेराई जी ऐं ॿियो साईं डॉक्टर लियाकत बख्शी जी ऐं ॿियो हिकिड़ो दोस्त हो हुनजो मूंखे नालो हिते कोन थो अचे। इहे जेको आहे ॾाढा हिकिड़ो साईं बाबा गुज़ारी, हा ॾाढा हिकिड़ा प्यारा ऐं शफ़ीक माण्हू हुआ। ऐं हाल हयाती में वरी मथी लेवल ते उमिरि जे हिसाब सां साईं असांजो हाजी इस्माइल चारण जी ॾाढो प्यारो माण्हू, ॾाढो शफ़ीक महिरबान, अॼु बि ॾाढो मूंसां नथो करे, मूंसां त प्यारु करे थो, मूंसां प्यारु करे थो, पर हाजी सभिनी सां प्यारु करे थो। हाजीअ जी तबियत में नेठाई आहे, हुन वटि तव्हांखे हुरूर तकबुर तअसुब न मिलंदो। ईअं ॿियो वरी साईं डॉक्टर नज़ीर अहमद चारण जी, उहो प्यारो माण्हू आहे। ऐं उन्हनि में वरी नौजवाननि में साईं असांजो बदोश सूबा साहिब जी तव्हां पाण आहियो, ऐं साईं डॉक्टर अमीन चांडियो जी ऐं अदो असांजो मंसूर चारण मंसूर साहिबु आहे, वरी इज़त कनि था पिया। ऐं सियासी दोस्तनि में वरी अमीन जमाली उस्ताद आहे जी तालबला में, उहो ॾाढो प्यारो माण्हू आहे। पर उन्हनि दोस्तनि खां अलावा कुझु अहिड़ा बि आहिनि जेके मूंसां साड़ बि कंदा हुआ, कनि था, कंदा रहंदा। अच्छा, उनखे मुंहिंजी हर शइ में ऐब नज़र अचे थो। अच्छा, मां केॾो बि पॉज़िटिव कमु कयां, जी केॾी बि मां महिनत करे का चङी शइ कयां, पर हुन में ॻोल्हे ॻोल्हे बख वांगुरु वरी ऐब कढंदा में ही शइ आहे, उहा हुनजी फितरत आहे। उनखे बसि बखियूं आहिनि, उनखे अहमियत कोन ॾिनो आहे। ऐं उन्हनि मूंखे उन्हनि माण्हुनि मूंखे तकलीफ़ूं बि ॾाढियूं ॾिनियूं ज़हनी तौर ते, विया कोन, पर ज़हनी अदतूं मूंखे एतिरो ॾिनऊं जो मजबूरन मूंखे उहा सॼी दोस्ती खे ख़ैरबाद चई, मूंखे कुटाए थो थी, मूंखे पंहिंजो लिखणु पढ़ण जो जी टाइम ॾियणो पियो। ऐं पोइ मुंहिंजा दोस्त ही किताब थी विया। ऐं मां चवंदो किताबनि में उहा शइ आहे, जिन वॾा वॾा आलिम, हिकिड़ा त दोस्त हयाती में आया, ममा ते विया हलिया, ॿिया किताबनि में जेके दोस्त आहिनि जंहिंमें फ़ैलसूफ़ आहिनि, मज़हबी आलिम आहिनि, साइंसदान आहिनि, सियासतदान आहिनि, अदीब आहिनि, शाइर आहिनि, उनजो त काथो ई कोन्हे। ऐं जॾहिं महिल मुंहिंजी दिलि चवंदी आहे पोइ मां कंहिं न कंहिं यार सभई कचहरी कंदो आहियां, ऐं हिन में मूंखे सुकून मिले थो। ही मूंखे ॿ अखर सेखारनि था, मूंखे ईंदा कोन था। इहे मुंहिंजा दोस्त आहिनि, इहो मुंहिंजो सरमायो आहे। मक़सदु तव्हांजी जेका थोरो लाइब्रेरी में अचूं था, ॾिसो तव्हांजी लाइब्रेरी हेॾी वॾी लाइब्रेरी आहे जी सर, जेका मां सम्झां थो त सॼे ज़िले में, दादू ज़िले जी घटि में घटि जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त अहिड़े क़िस्म जी लाइब्रेरी किथे मूंखे नज़र नथी अचे। उन लाइब्रेरी मां आम माण्हू खे कहिड़ो फ़ाइदो थो थिए? साईं हाणे मां अर्ज़ु कयां त हीअ लाइब्रेरी पहिरीं मां क्लीयर ॻाल्हि करे छॾियां त हीअ पब्लिक लाइब्रेरी कान्हे। जी, हीअ मुंहिंजी ज़ाती लाइब्रेरी आहे। जी, ज़ाती लाइब्रेरी आहे, तंहिं करे उनजे लाइ मूं हुन जा कुझु बाइलात बि ठाहिया हुआ, जेके तव्हां वटि ॿियो किताब हूंदो मुंहिंजो सैफुल मलूक लाइब्रेरी ऊंदाही में चराग वारे किताब सां उन में लिखियलु अथव। पोइ बि उन खां पोइ बि मुंहिंजी लाइब्रेरी मां संजीदा दोस्तनि ॾाढो फ़ाइदो वरितो, पर उहा ॿी ॻाल्हि उनजी मूंखे मञता कान मिली, मूंखे मञता ज़रूरत बि कान्हे का। कमु कयो साईं जब तक चवंदो भई नेकी करे खूह में फिटी कयो,
हीउ मां कयो त पंहिंजी शौक़ु आहे यार जी। पोइ जॾहिं फ़ाइदो वठे थो हाणे मुंहिंजे लाइब्रेरी मां हिकिड़ो रिसर्च डॉक्टर रिसर्च करे पंहिंजी थीसिस लाइ पूरो हफ़्तो मूं वटि रहियो पियो हो ॾींहुं राति वाह जेको मां तंहिं वक़्तु में मुंहिंजी लाइब्रेरी में एसी लॻो हुई इहो ॾाढो सुम्हंदो बि लाइब्रेरी में ॾाढो चढ़ियो मां खटि वटि कोन हुई तॾहिं बि सुम्हंदो हो मूंखे चवंदो यार डिस्टर्ब न कजांइ उहो दोस्त हूंदो कल्याणी रोज़ आहे उहो डॉक्टर ममताज़ हाणे उहो ममताज़ डॉक्टर हो PhD डॉक्टर हो न जी डॉक्टर पंहिंजो थीसिस तहक़ीक़ करे वियो हो ऐं ॿियो दोस्त असांजो जेको आहे हाणे मां ॾिठो त मूं पंहिंजो किताब जेको आहे मुंहिंजो किताब जारी करण जो रजिस्टर उन में मां किथे किताब ॾिनो आहियां ते मां 90% लिखंदो आहियां पंहिंजे यादगिरी लाइ बिल्कुलु त उन में मूं ॾिठो आहे त सभई माण्हू मुंहिंजा लाइब्रेरी मुंहिंजा किताब खणी पढ़िया जी। पढ़ियो न पढ़ियो जी। पर महीने खां महीने त 5-6 महीने खां पोइ मूंखे मोटे वापसि ॾिनऊं जी। पर उन्हनि पढ़िया हूंदा न यकीन पर खणी न पढ़ियो त हुन जो मतिलबु मुंहिंजो मतिलबु कोन्हे जी ऐं ईअं मुंहिंजी लाइब्रेरी मां कुझु दोस्तनि एम ए जे लाइ बि भरपूर इस्तफ़ादो कयो जी ऐं उहे बि मुंहिंजे लाइब्रेरी मां किताब खणी विया उन्हनि जो बि रिकॉर्ड बि लाइब्रेरी में स्कूल में मौजूदु आहे जी त उहे वक़्तु वक़्तु खणी रहा ऐं इएं साईं मरहूम अब्दुल्ला बख्शी या साईं डॉक्टर लियाकत बख्शी ऐं साईं मरहूम हाकिम अली शाह या हाणे त मरहूम उस्मान मेमून जी इन्हनि बि मुंहिंजे लाइब्रेरी मां वधि में वधि इस्तफ़ादो कयो जी पर एतिराफ़ या मञता जेका ॻाल्हि जेका मञिजे खणी जी। उहो सिर्फ़ु डॉक्टर लियाकत ऐं जी। साईं अब्दुल्ला बख्शी कयो हो हालांकि उस्मान मेमून ऐं साईं हाकिम अली शाह इहे ॿई त मरहूम थी चुका अलाह ताला जन्नत नसीब करे माण्हू हींअर उन वक़्त में मूं एतिराज़ कोन कयो हाणे एतिराज़ कोन थो कयां या मां वक़्तु पहुतो आहे कहिड़ो कहिड़ी सुबुह जो मूं वटि ईंदा हुआ 9 बजे सारो हूंदो जी मूंखे चवंदा यार असांखे लाइब्रेरी में कुझु रिसर्च कंदासीं हम्म। मूंखे ठीकु आहे तंहिं वक़्तु मुंहिंजो घर होॾे पुराणे घर पुराणो घर हूंदो हो बिल्कुलु। उते हूंदो हो मां हिननि खे लाइब्रेरी खोले ॾींदो हो त मां वेंदो बि कोन हो मां चयो मथां डिस्टर्ब थियनि मंझंदि जो ईंदो हो त हिननि खे थी मानी चांहि ऐं पाणी छोकिरे जे पास पहुचाए वरी बि हलियो वेंदो हो सही पोइ उस्मान मेमून मुंहिंजी लाइब्रेरी मां घटि में घटि दिल्ली बि ॻाल्हि कयां त 10-15 किताबनि जी डिक्शनरियूं जेके आहिनि जी उन जो बवार मुंहिंजी लाइब्रेरी मां वरितो हो सही जेके साईं उस्मान मेमून ऐं साईं हाकिम सां गॾिजी कम उहे कई लिखिया आहे जेके लैंग्वेज असांजे वक़्त खां जी शाया थी चुका आहिनि बिल्कुलु पर उन जे बावजूद बि जेका मञता या वोट न मिली जी उहा इहा आहे त हिननि जॾहिं इनसाइक्लोपीडिया सिंधियाना पे छापियो त जंहिं माण्हूअ वटि 500 बि किताब उनखे पूरो लाइब्रेरी करे हुनजो सॼो भरपूर तारीफ़ लिखियो ॾिनो जॾहिं जो मुंहिंजी लाइब्रेरी जो तारीफ़ उमेद सिंधी हिननि खे पूरो लिखी ॾिनो जी त भई हीअ लाइब्रेरी आहे हेतिरे फुट ते स्क्वायर फुट ते आहे हेतिरा हिन में रैंकूं आहिनि अलमारियूं आहिनि ही मौज़ू आहिनि ही टॉपिक्स आहिनि हेतिरा किताब आहिनि जी पर उन्हनि खे हुननि नज़रअंदाज़ करे इनसाइक्लोपीडिया में ज़िक्र ई कोन कयो शामिल ई न कयो उनखे वरी उमेद करे छा पता त हुनखे ॾुख पहुतो मूंखे कोन थियो पर छॾे तथा त छा कंदो पर एॾी मूंखे ज़रूरत आहे छा जी वरी उन वक़्त में चेयरपर्सन हूंदी हुई फमीदा मेमून जी वरी हुनखे एहतजाजी ख़त लिखी जी जी सॼो ॻाल्हि कहे त तव्हां जो हूंदो सेक्रेटरी जनरल तव्हां जेके घुराए अहिड़ी छॾ फटे जी। तूं करी छा थो जी हेड़ी लाइब्रेरी जो तो हिकिड़ी ॾाहे कयो भई 400 या 200 किताब आहिनि उन ते ॾिठो हिकु नज़रअंदाज़ करे रहियो आहे बिल्कुलु पर पोइ उन्हीअ में नज़रअंदाज़ी करण में जेका मूंखे ख़बर पई त उस्मान मेमून जो हथ हो उस्मान मेमून न पियो चाहे त पोइ हिनजो क्रेडिट बंदर आम ते अचे जी त इहो माण्हू मुंहिंजी मञता कान कई पर फ़ाइदो हुननि मूंखां घणो वरितो आहे सुठो ॾिसो वरितो आहे मुल्क साहब हाणे इहो त तव्हां सिंधी अदब जा मायानाज़ लेखक आहियो ऐं तमामु सुठा तर्जुमा तव्हां कया त असांजो सिंधी समाज में जेको किताब छपिजे पियो थो जी सर उन किताब जी असां वटि असांजे समाज में अञा ताईं उनजी अहमियत पैदा न थी सघी आहे या त असां उनखे अहमियत पैदा करण में फेल विया आहियूं ऐं तव्हां ॾिसो त हिकिड़ो राइटर जेको आहे 500 या 1000 कापियूं छपराए पियो थो पंहिंजे हणा वणा खपराए पियो थो ऐं उनखां पोइ उहो दोस्तनि यारनि में मुफ़्त में गिफ्ट करे पियो थो ऐं उनजी एक्सपेक्टेशन इहा कजे थी असां वटि 1000 कापियूं बि नथियूं हलनि कोन थियो आहिनि सही इहो सबबु छा सबबु आहे आख़िर ॻाल्हि इहा आहे त इन जा मूंखे 3 सबब आहिनि
जी ॿ टे सबब आहिनि त पाकिस्तान में उर्दू ॿोली दॿे नथी आहे उर्दू ॿोली घणी पढ़ी वञे थी घणी ॻाल्हाई वञे थी जी ऐं ॿी ॻाल्हि उर्दूअ में बिनिस्बत सिंधीअ जी मयारी ऐं तहक़ीक़ी किताब छपजनि था पिया तंहिंजे करे माण्हू कोशिशि कंदो आहे त का तहक़ीक़ी मयारी किताब उर्दूअ में वठे जो अंग्रेज़ी सभिनी पुछ त करे कान अंग्रेज़ी में सम्झो त 4% तव्हां पारां हूंदा जेके अंग्रेज़ी मां ॼाणनि था बाक़ी आम माण्हू जंहिंजो जेतिरो मिसाल तव्हांखे ॿुधाए त कुझु साल अॻु में यानी 2019 जी ॻाल्हि पए थो त लैंग्वेज अथॉरिटी जे डॉक्टर बलोच हाल में हिकिड़े दोस्त जी किताब जी बहुरत थी नूर हसन कलोड़ो नूर हुसैन जा हसन कलोड़ो उनजो किताब हो मुंहिंजो काछो उनजी बहुरत थी त उन में ॿियनि मुक़ररनि सां गॾु हुनजी न्याणी या नौजवान यंग छोकिरी हुई जी ऐं हुनजे पुट में तकरीर कई पर तव्हां यकीन कंदो त जॾहिं न्याणी जॾहिं ॻाल्हायो न त अहिड़ी त हाई लेवल जी अंग्रेज़ी ॻाल्हाई जो सॼो ऐवान मुंहुं समेत मां कुझु कोन आहियां साईं कलंदर शाह लकियारी दर में वेठा हुआ जी जॾहिं साईं खे मजबूरन चवणो पियो थिए अब्बा तूं अंग्रेज़ी में तकरीर करे वई आहीं पर हिन हाल में सवाइ 2 या 3 माण्हू कंहिं बि तुंहिंजी ॻाल्हि सम्झी कान थई सही महिरबानी करे इहो तूं सिंधी में तर्जुमो कर जी त मक़सदु ॻाल्हि त असां अंग्रेज़ी खां अहिड़ा ना बदल लॻा पिया आहियूं जो अंग्रेज़ी असांखे अचे करे ॿारनि जी अंग्रेज़ी बि असांखे कान थी जी जी अचे बाक़ी सिंधीअ में मां इहो कयो त भई इनजे करे भई घणा माण्हू उर्दू ऐं अंग्रेज़ी पढ़नि था पिया ऐं ॿी ॻाल्हि सिंधीअ में अॼु बि जेकॾहिं को मयारी किताब छपिजे थो जी तहक़ीक़ी मयारी किताब त उहो सेल थिए थो इहो बि आहे मजबूरी तौर ते सेल न थियण जा बि के सबब अथव हीउ इंटरनेट जो दौर अची वियो आहे माण्हू मोबाइल खे लॻा पिया फेसबुक लॻा पिया किताबनि खे टच घटि था कनि इहा शिकायत असांखे कान्हे इहा शिकायत उर्दू दौरनि खे बि अथव तव्हां जेकॾहिं कराची वेंदो तव्हांखे ख़ासि तौर ते वेलकम बुक पोर्ट वॾे में वॾो एक्सपोर्टर आहे उनखे बि शिकायत आहे किताबें बिकती नहीं छपती है छपती धड़ाधड़ है जिस तादाद में छपती है उस तादाद से बिकती नहीं है त मगर उन्हनि वटि बि बुरान अची वियो आहे हींअर पोज़ीशन इहा आहे त इंटरनेट जो दौर आहे जीअं तव्हां ॻाल्हि कई त तंहिंजे बावजूदि हिकिड़ा अहिड़ा बुक सेलर आहिनि जे असांजे दादू में आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असां हिन महीने लखनि रुपयनि जी बुक सेल कयूं आहिनि किताब त इन जो मतिलबु आहे मयारी किताब सभु न सही जी पढ़ण वारा आहिनि पढ़ंदड़ आहिनि थोरा ई सही आहिनि पर माण्हुनि खे बयार ॾियो न माण्हुनि खे अहिड़ी शइ ॾियो जीअं मां वरी मुंहिंजी खुथनाई थी वेंदी त माण्हू ॾिजो जेको माण्हुनि जे शौर खे अॻिते वधाए शौर खे पुख़्तो करे ऐं शौर खे डेवलप करे उहे किताब शौक़ सां पढ़ंदो साईं वॾी महिरबानी पंहिंजो मलुक साहिबु तव्हांजो टाइम असां वरितो ऐं तव्हां सां घणियूं कचहरियूं असांखे कयूं पर असांजे हिन समाज में असांजे नौजवान तबिके जे लाइ तव्हांजो को पैगाम जेको आहे कहिड़ो पैगाम ॾियणु था चाहियो सर मां नौजवान ख़ासि तौर ते सिंधी नौजवान लाइ छो मां सिंधी आहियां सिंध जाओ आहियां मां कंहिं ॿोली जो नफ़रत कोन थो कयां पर मां कंहिं ॿोलीअ खे पंहिंजी ॿोलीअ ते डोमिनेंट थियण जो हक़ बि कोन थो मां नौजवान खे इहो ई चवंदुसि त बाबा पंहिंजो तालीमी मयार बुलंद कयो पंहिंजो इल्मी अदबी ज़ौक़ पाण में पैदा कयो तहक़ीक़ जी जुस्तजू पैदा कयो तव्हांखे समाज में वधणो आहे त तव्हां पाण में साइंसी सोच पैदा कयो तारीख़ी सोच पैदा कयो समाजी शऊर ॿुधाए बाक़ी जंहिं जी समाजी शऊर पैदा कयो त ताकी तव्हां अॻिते मुक़ाबिलो करे सघो दुनिया जे सिफ़ुनि में अची सघो इहा ॾाढी कोन आहे असांजो टैलेंट अॼु बि तमामु घणो आहे तमामु घणो पर उनखे अञा बि डेवलप करण जी ज़रूरत आहे नौजवान खे इहा ई मुंहिंजी सलाह आहे हू थोरो पाण खे कोशिशि कंदा हुनखे उन तरह को वॾी महिरबानी साईं तव्हां असां सां रहियो काफ़ी टाइम तमामु घणो असांखे अदबी इल्मी दुनिया खां फ़ैज़याब कयो ऐं इहो सिलसिलो इनशाअल्लाह जारी रहंदो तेसीं ताईं साथ सलामत सिंध सलामत